मेहर बी सेक्शन थाने जी हद घाणे रोड लुंड कॉलोनी में मल्हां माछी बिरादरी में झेड़ो जंहिंजे नतीजे में मल्हां बिरादरी जा 5 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। तफ़सीलन मूजिब मेहर बी सेक्शन थाने जी हद घाणे रोड लुंड कॉलोनी में ॾोहारी अब्बास माछी, वहीद माछी, एजाज़ माछी, कदीर माछी ऐं हुन जे विंगारनि समेत ॿियनि फोरन आज़ाद प्रेस क्लब मेहर जे सदर अब्दुल गनी मीराणी जे सोट ऐं सिंध मल्हां फोरम दादू जे अॻवान अरबाब मल्हां जे भाउ अब्दुल सत्तार मल्हां जे घर ते हथियारनि सां हमलो कयो, जंहिंजे नतीजे में 5 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया, जंहिं मां 3 जी हालत ॻणती जोगी आहे। सुहेल मल्हां, सूमर मल्हां, सदर मल्हां खे ॻणती जोगी हालत में लाड़काणे मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त सिंध मल्हां फोरम जे अॻवान अरबाब मल्हां DIG हैदराबाद SSP दादू खां मुतालबो कयो आहे त बदनाम ॾोहारनि खे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।